रियासत रियासत। चाचा वारनि खे ओॾे न वञणु घुर्जे आ। जॾहिं माई भक्ति एॾो ज़ुल्म कयो अथई, पोइ बि हुननि जी सलामी भरण विया आहिनि। शहज़ादी, तूं अञा हिन ॻोठ जे माहौल मां वाक़िफ़ नाहीं। जेकॾहिं हिन पग ॿधाई जी रस्म में कोई न वियो ऐं शामराज सां वफ़ादारी जो वचन न कंदो त हुनखे हिन ॻोठ मां लॾायो वेंदो। ही तव्हांजो घर आ, तव्हांजी ज़मीन आ, तव्हांजो मकान आ। छा पोइ बि तव्हांखे तव्हां लॾाए सघनि था? हाँ शहज़ादी, पोइ बि उहे असांखे लॾाए सघनि था। छा हिते कानून आहे? कानून, अदालत ऐं इंसाफ़ इहो सभु भक्तीअ जे हथ में आहे। उहो जेको बि फ़ैसिलो कंदी आहे न, सभिनि खे उहो ई मञणो पवंदो आहे। उनजे ज़ुल्म खे केरु रोकींदो? तूं रोकींदीअ। असां सभु इन ई इंतज़ार में आहियूं त तोखे पुटु ॼमे ऐं तोखे पुटु ॼमण खां पोइ तुंहिंजी शादी बादल सां कराई वेंदी। छा? मुंहिंजी शादी बादल सां? न, मां इहा शादी नथी करे सघां। बादल सां शादी खां पोइ तोखे ताक़त बि मिलंदी, नालो बि मिलंदो, इज़त बि मिलंदी। पोइ तूं हिते अकेली न रहंदीअ। रिश्ता जुड़ी वेंदा, तुंहिंजो पूरो ख़ानदान जुड़ी वेंदो ऐं जॾहिं तुंहिंजो पूरो ख़ानदान तुंहिंजी मदद लाइ बीहंदो, हुन खां पोइ तूं माई भक्ति सां जंग जुटे सघें थी। ऐं जेकर तूं चाहीं थी त हितां जो ज़ुल्म ख़तमु थिए ऐं तुंहिंजे ॿार खे हुनजो हक़ मिले, त पोइ तोखे बादल सां निकाह करणो ई पवंदो। ऐं इन लाइ तो ते को बि ज़ोर न आहे। तूं पंहिंजे फ़ैसिले ते आज़ादु हूंदीअ। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। कबीलन में किथां आई ही वहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत।
ॻोठ ॼण वीरान पियो लॻे। सभु जा सभु काॾे विया आहिनि। हाणे ॻाल्हि आई सम्झ में, पग बदिराई जी रस्म में। अम्मा बख्ती जॾहिं पंहिंजनि सां इंसाफ़ न करे सघी आहे त ही ॻोठ वारा उन मां इंसाफ़ जी उम्मीद करे वेठा आहिनि। ही ॻोठाणा कॾहिं कोन सुधरंदा। अफ़सोस आहे हिननि जे हालत। पले थी नीयतुन में रोज़ नफ़रत, पले थी नीयतुन में रोज़ नफ़रत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। पंहिंजो पुछाणो ई न कंहिं खां बि कंहिंजो। हिन अंधेरत थींदी आहे हैरत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। साथियों, ही आहे शाह मुराद खान। दिल मुराद खान जो फर्जंद। इन पग जो मालिक, इन रियासत जो मालिक, जंहिंजी अॼु पग बधाई जी रस्म पूरी कई वेंदी। इहो हथियार नहीं है सर? सभिनी खे ॾेई छॾियां हाँ। पर बसां त मूंखे नज़र किथे बि कोन थी अचे। साथियों, ही आहे शाह मुराद खान, दिल मुराद खान जो फर्जंद, इन हवेली, इन रियासत जो मालिक। रियासत 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 रियासत। छा मूंखे बादल सां शादी करणु घुर्जे? जेकॾहिं मूं बादल सां शादी कई त पोइ मूंखे मज़बूत सहारो मिली वेंदो। इन खां पोइ मां माई बख्ती सां जंग जुटे सघंदमि ऐं पंहिंजे औलाद जो हक़ उन ज़ालिम औरत खां वठण में कामयाब रहंदसि। हा, मूंखे बादल सां निकाह करणो ई पवंदो। चल तो सीरियसली इहो हथियार नहीं है सर? सभिनी खे ॾेई छॾियां हाँ।
पर बसां त मूंखे नज़र किथे बि कोन थी अचे। तव्हां हिननि खे संभालियो, मां अंदरि हवेली में जांच करी था। हाँ मां सही अदी आहे। बसरा तो मुख्य की नजर किथे ना आया है। गोल अम्मा गोल अदी के गोल हेडा लिसन हेडा किथे बि नाहे। मुंहिंजी बसरां जो त पूरी हवेलीअ में नाव निशान ई नाहे। हाणे त पूरी पक मुंहिंजी धीअ खे माराए छॾियो अथईं या ते खाने में लिकाए छॾियो अथसि। जेकॾहिं अॼु भक्ति मुंहिंजे पुटनि खां बची वई आहे न, त अॼु मां हिनखे न छॾींदसि, ज़िंदा कोन छॾींदीमांसि। साथियों, ही आहे शाह मुराद खान, दिल मुराद खान जो फर्जंद, इन हवेली, इन रियासत जो मालिक, इन सरदारी जी पग जो मालिक, जंहिं लाइ तव्हां सभिनी खे वचन करणो पवंदो हिन सां वफ़ादारी जो। तव्हां सभिनी जूं वफ़ादारियूं हिन रियासत लाइ ऐं हिन शाह मुराद लाइ वक़्फ़ हूंदियूं। हिते हर गुनाहगार खे माफ़ी मिली सघे थी, पर गद्दार खे माफ़ी हरगिज़ न मिलंदी। अॼु शाह मुराद जी पग जे करे अम्मा बख्ती हिन वेठल सभिनी माण्हुनि खे, हिन रियासत जे हर माण्हू खे पंहिंजूं ग़लतियूं माफ़ करे छॾियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो दिल मुराद जे कातिलनि खे बि माफ़ कयो वियो आहे। सिर्फ़ और सिर्फ़ अमुन ख़ातिर, इन रियासत जे अमुन लाइ अम्मा बख्ती तव्हां सां मुखातिब थींदी। साईं भूरल खां पोइ हिन रियासत जी ज़िम्मेदारी मूं मथां अची वई आहे ऐं मां कोशिश कंदसि त कंहिंसां बि का नाइंसाफ़ी न थिए। अमीर ऐं ग़रीब लाइ इंसाफ़ बराबरि हूंदो ऐं तव्हां मथां बि फ़र्ज़ु थिए थो त तव्हां सभु इहो कसम खणो ऐं वचन कयो त तव्हां सभु शाह मुराद जा वफ़ादार थींदो। जल्दी कयो, गाड़ियूं कढाए हिननि खे अस्पताल खणी वञो। बाबा चङो थियो जो पाण बंगले ते न हलियासीं, पहिरियों ई डेस्क सां शुरू थी वई। बाबा खोलियूं तोखे ख़बर आहे त पोइ मूंखे लाइ घणा सोराह करे विझंदा। बाबा गोली बि बस पार थी वञे। मां चवां थो टाइम सां घर हलो, ईअं न त वरी इहे असांजो रुख कनि। बस टरी टारो हल। खैर कर मालिक साईं, तू खैर कर। खैर मोकिलायो बाबा। हाणे हिन ॻोठ में बारूद जी बाहि ॿरंदी। ख़बर न आहे उन्ही में केर केर सड़ी रख थी वेंदा। सलाह दे बाबा साईं, सलाह दे। छा कयूं सिद्धोली हवेली मथां कब्ज़ो कयूं या इन माई बख्ती ऐं कादन जे मरण जो इंतज़ार कयूं? फ़क़ीरा इंतज़ार कर ऐं इंतज़ार करणो ई पवंदो। इन माई बख्ती ऐं कादन जे मौत जो त ठहियो, पर हुननि जे कफ़न दफ़न जो बि असांखे इंतज़ार करणो पवंदो ऐं ख़ामोश रहणो पवंदो। हिन महिल ताईं ख़बर न पइजी सघे त हुननि जे मथां
गोली कंहिं हलाई। हाणे जेकॾहिं असां हवेलीअ जे मथां हली कब्ज़ो कयो त माण्हुनि जे असीं नज़र में अची वेंदासूं ऐं माण्हू असांजी मुखालफ़त करणु शुरू कंदा। इहे असां ॻोठ वारनि जूं हमदर्दियूं कॾहिं बि हासिल करे न सघंदासूं। इन करे सब्र ज़रूरी आहे। असांखे सब्र खां कमु वठिणो आहे। हा दा फ़क़ीरा, बाबा सही थो चए। खणी जेकॾहिं असां हवेली ते कब्ज़ो करे बि वरितोसीं त सॼो ॻोठ असांजो मुखालिफ़ थी वेंदो। जेकॾहिं ई माई बख्ती ऐं कादन बची था वञनि त पोइ कोन बचंदा। उनखे धक ई अहिड़ा लॻल आहिनि जो अस्पताल बि कोन पहुचंदा। शाम ताईं सॼी हक़ीक़त जी ख़बर पवंदी। तेसि ताईं असांखे सब्र करणो पवंदो। जीअं ई असांखे ख़बर पई न त पोइ असीं आख़िरी फ़ैसिलो कंदासूं त असांखे कौन आता है मुझे बसरा असली किथे भी नजर न आई। एडे अखियूं फेरायम, हेडे अखियूं फेरायम। वो हवेली में ॾाढो ॻोल्हियो मांस, एडे ॾिठुमि होॾे ॾिठुमि, पर कोन नजर आई। अम्मा मुंहिंजी धीअ अलाए ज़ालिमनि काॾे लिकाए छॾियो अथसि। चाची, ये फायर छाजा हुया? के मथां गोलियूं हलायूं हुयूं? अलाए अम्मा, का ख़बर कान्हे का। माण्हू चवनि पिया त माई भक्ति खे मारण जी कोशिश पिया कनि। माई भक्ति जेके असां ते ज़ुल्म करे थी न, उहे ई ज़ुल्म सभिनि ते कंदी आहे। हा मां, हिन माईअ भक्तिअ पंहिंजे हिन ॻोठ में को बि पंहिंजो सॼण कोन छॾियो आहे। ग़रीब वीचारा उनजे ज़ुल्म खां चुप आहिनि, बाक़ी अंदर त सभु कंहिंजा बरकिया पिया आहिनि अम्मा। बाक़ी हूंदो को ज़ुल्म जो सतायल, उन मौक़ो ॾिसी ऐं उन भक्ति खे मारण जी कोशिश कई हूंदई। छा थी सम्झी चाची? इहा माई भक्ति पूरी थींदी या पोइ बची वेंदी? असां त चऊं था अॼु ख़तमु थिए, पर ज़ालिमनि खे ख़ुदा अञा ढिघो रसो ॾींदो आहे मां। माई भक्ति मरे या बचे, असांजो उन सां छा? असां त पंहिंजी बसरा लाइ परेशान आहियूं। मालिक से मुझे न्याणी के हयाती ने मुझे हवेली में किथे भी नजर न आई। ॾाढो सोने मां मां भी नजर कोन आई किथे है। अल्लाह सही तू न्याणी ने ख़ैर कजे। जेकॾहिं चाचा खे कुझु थियो त इहे सिधा अची असांजे घरनि मथां कब्ज़ो कंदा। पर जेकॾहिं पंहिंजे घर जे मथां कब्ज़ो कयो न तॾहिं बि ख़ैर आहे, पर उहे एतिरा बेग़र्त आहिनि जो असांजे इज़तनि में हथ विझंदा। हा जमादार करीम, मारण वारनि खे ख़ौफ़ ज़रूरु हूंदो, त जेकॾहिं कादन बची वियो न त हू बची कोन मोटंदा। आप जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त मारण वारनि कादन खे मारण जी कोशिश बि न कई। रियासत 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 रियासत। असांखे हिते न अचणु घुर्जे हा अम्मा। अम्मा, जॾहिं हिन वक़्त बि असां चाचा वारनि जी मदद न कई त सॼी ज़िंदगी मरणे पड़णे खां बि निकिरी वञूं हा। मूंखे ख़ौफ़ आहे त तूं ॿीहर पनाह जे वेझो न थी वञी। न अम्मा न, तूं इन ॻाल्हि जो ख़ौफ़ न कर। मां ॿीहर पनाह जे वेझो कॾहिं बि कोन थींदसि। इन वक़्त बि जेकॾहिं आई आहियां त अम्मा भक्ति ऐं शाह मुराद जे करे। पुट तूं घर जो ख़्यालु रख, मां शहर वञी अदा खे ॾिसी अचां। मालिक साईं उनजे सिर ते ख़ैर करे। जेकॾहिं अदा खे कुझु थियो न, इहे निहाल वारा असांखे पूरो करे छॾींदा। हा बाबा, चाचा जे ख़ौफ़ खां असां खां मुड़िया था वञनि।
जेकॾहिं चाचा खे कुझु थियो त इहे सिधा अची असांजे घरनि मथां कब्ज़ो कंदा। पर जेकॾहिं पंहिंजे घर जे मथां कब्ज़ो कयो न तॾहिं बि ख़ैर आहे, पर उहे एतिरा बेग़र्ज़ आहिनि जो असांजे इज़तनि में हथ विझंदा। बाबा अलाह कंदो अहिड़ो ॾींहुं न ईंदो। अगरि अहिड़ो ॾींहुं आयो बि सही न, पोइ कंदासीं उन्हनि सां हिकु हिकु हणी। तुंहिंजे चाचे सां गॾु पूरी रियासत आहे, उन्ही खे बि वार नथा ॾियनि। पोइ सोच, अहिड़नि ज़ालमनि खे असां किथे था मोड़े सघूं? मालिक सही ख़ैरु कंदो बाबा। तव्हां थी अचो शहर मां हिते ई आहियां। हिन वक़्तु फ़क़ीर वारा होश में न आहिनि। तूं घर खां ॿाहिरि न निकिरजांइ जेतिरे ताईं मां वापसि न अचां, ठीकु आहे? चाचा मरी पियो त फ़क़ीरी वारनि खे केरु मुंहुं ॾींदो? ही त ॻोठ में एतिरो ज़ुल्म कंदा, कंहिंखे रहण ई कोन ॾींदा। जमादार करीम, हाणे मूंखे तूं ॿुधाए, छा कादन खे मौत वारा धक हुया या उतां बची निकिरनि? साहब इहा ख़बर न पइजी सघी आहे, पर इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो ता हमले करण वारनि इहो न सोचियो हूंदो त उतां कादन बची निकिरे। हा जमादार करीम, मारण वारनि खे ख़ौफ़ ज़रूरु हूंदो त जेकॾहिं कादन बची वियो न त हू बची कोन मोटंदा। साहब जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त मारण वारनि कादन खे मारण जी कोशिशि बि न आहे कई। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हुननि माई बख़्तीअ खे मारण जी कोशिशि कई आहे। उन्हनि कोशिशि कई आहे रियासत जे वारनि खे मारण जी। जॾहिं उन मथां वार थियो त कादन शाह मुराद खे बचाइण लाइ सभु गोलियूं पंहिंजी पुठी ते खाई वियो ऐं शाह मुराद जे अॻियां ढाल थी बीठो। चइबो त पहिरियों वार हुननि खे शाह मुराद मथां करिणो हुयो। साहब कातलनि जी कहिड़ी प्लानिंग हुई इहो त तव्हांखे उन्हनि सां मिलण खां पोइ ख़बर पवंदी। छा मक़सदु आहे तुंहिंजो? साहब मक़सदु साफ़ आहे, कातिल फ़क़ीरे वारनि खां सवाइ ॿियो कोई न आहे ऐं हू तव्हां खां हक़ीक़त में कोन लिकाईंदा। इहे जेके ख़बरूं ॿुधण में अचनि पियूं त हे ॿई ॼणा बची विया आहिनि। हाणे असांजो बचणु महाल आहे साईं। मां त इहो सोचां थो त हिन नूर लाइ मूसा जूं गोलियूं हिन शाह मुराद खे छो न लॻियूं? अदा पहिरियों फायर दिलबर माई बख्ती मथां कयो, बस नूर लाइ मूसा थोरी डर ॾिनी ऐं ईअं करण सां हुन निभागे कादन खे वक़्तु मिली वियो ऐं हू शाह मुराद ख़ान जो ढाल बणिजी वियो। कादन बचे त बचे, पर माई बख्ती कान बची सघंदी। अड़े तुंहिंजो धक्को हुनखे दिलि वारो लॻो ई कोन्हे, रुॻो हवाल वेठो तो कटी थुला। अरे हूअ बची वई आहे, माई बची वई आहे। जेकॾहिं बची वई आहे न, ये समझ तो मौत बणिजी असांजे लाइ वापसि ईंदी, सम्झी? बाबा असां बि पंहिंजा मोर्चा संभाले था वियूं। एतिरो आसानी सां चढ़ाई हू बि कोन कंदा। जेकर जल्दबाज़ी कंदा न त पोइ हिते रुॻो बारूद जी बूई ॾिसंदा बाबा। आदल हिन वक़्त बि हवेली जा मोर्चा बंदि थी विया आहिनि। हाणे हर को पंहिंजा मोर्चा संभालींदो। खुले मैदान ते हलण जी हाणे जुरत इहो कादन बि न कंदो। पहिरां लिक चपले पई, हाणे सिधी रांदि हथियारनि जी थींदी। इहो बि सुठो थियो जो लिक लिकाई में असांजी जान छुटी वई। हाणे हिन रियासत जो मालिक उहो थींदो जेको ताक़तवर हूंदो, ताक़तवर। ओवदा अच दाल भात खा। खायो थी मन खाईंसि। गणतीअ में मामानी कीअं खाईंदो? हिन छोरे जो साह पियो थो वञे, साह। अरे कोन था तोखे मार न चे मानी खा। ख़बर आहे बाबा, मूंखे कोन मारींदा। त पोइ परेशान छाजे लाइ आई आहीं? मां पंहिंजी शादी जो सोचां पियो, उहा त हाणे लोड़े में हली वई। थका कंहिं जाइ जा ॻोठ में ते माण्हू पिया था मरनि, हिन खे वरी शादीअ जी बरना। बाबा तूं मूंखे तो चईं, पर मां कसम खणी चवां थो
दादा जॾहिं तव्हांजो रिश्तो करायो हूंदो शादी ताईं तव्हां बि अकेली टंग ते बीठा हूंदो। अड़े असांजे वक्त में अहिड़ो माहौल कोन हो जेको हिन महिल आहे। असांजो वक्त ॿियो बाबा। इन करे त मां परेशान आहियां बाबा त हाणे मुंहिंजी शादी जो छा थींदो। ओ दा तूं परेशान न थी, जल्द ख़ैर थींदो। अलाह कंदो तूं लामा लहंदे। अदी ख़ैर जो त सवाल ई पैदा नथो थिए। हाणे त हर तरफ़ वठ वठा हूंदी। अड़े जेकॾहिं हर तरफ़ वठ वठा लॻी पई आहे न त पोइ तूं बि शादीअ खां चूसे। जलाल अम्मा बख्ती जो हाल ॾे। खतरे का ॿार आहे कादल, पर अञा होश कोन आयो अथसि। ये हथियार कीअं आया अंदर, इहो पुछणो सिर्फ़ु तव्हां खां न पर मूंखां बि कयो थी अथव। असां हर सज़ा लाइ तयारु आहियूं कादल, पर पहिरियों तव्हां ठीक थी घर हलो। सज़ा बि सभिनी खे मिलंदी, राम जी उम्मीद केर बि न करे। रियासत